सेवन रिपोर्ट पवन सफ़र सेवाणी सॼे सिंध जी सेवन तालुके में भी बेले खाते तरफ़ां जेकी चीज का पोखिया विया हुआ उन्हनि चीजकनि पोखण के बावजूद भी बासर ज़मीनदार बेले खाते जे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म न कयो। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त बेले खाते जा अमलदार उन्हनि पोखियल चीजकनि वारी ज़मीन के ज़मीनदारनि खां बचाए न सघिया। सरकार जेको चीजकनि जो बिज ख़रीद करे पोखियो हो बेले खाते जे ज़मीन ते, उहो बेले खाते जो ख़र्च तबाह ऐं बर्बाद थी वियो। जॾहिं त तालुके सेवण जे बेले जी ज़मीन ते सेवण तालुके जे ज़मीनदारनि कब्ज़ो करे बेले खाते जी ज़मीन ते कणक जी पोखाई करे छॾी आहे। जॾहिं त सुप्रीम कोर्ट पिणु बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली कराइण लाइ पिणु अहिड़ो हुकुमनामो ऐं पिणु जारी करे चुकी आहे। पर सेवण जे बेले खाते जा अमलदार उन सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर जी अनहराफ़ी करे रहिया आहिनि। बेले खाते जे अमलदारनि ज़मीनदारनि खे कुझु बि न करे रहिया आहिनि। जॾहिं त ज़मीनदारनि बेले खाते जी ज़मीन खे पंहिंजी ज़ाती ज़मीन सम्झी कणक पोखे रहिया आहिनि। हाणे ॾिसणो उहो आहे त हाणे सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल केरु कराईंदो ऐं सरकारी बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा केरु ख़त्म कराईंदो।